हिते मां सभी अहम खबर शेयर करे रहिया आहियूं। लकी गुलाम शामा जिथे दाइम मलिक थाणे जी हद मां ॻोठाणो अगवा थी वियो आहे। ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। दाइम मलिक पुलिस खे इतला कयो वियो। पेरा कचे तरफ़ वञनि पिया। पुलिस जो ये चवण आहे अगवा थियलनि जो अंग सत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लकी गुलाम शामा वां शेयर कयूं पिया। दाइम मलिक थाणे जी हद मां ॻोठाणो अगवा थी वियो आहे। ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे विया। दाइम मलिक पुलिस खे इतला कयो वियो। पेरा कचे तरफ़ वञनि पिया। पुलिस पारां इहो ॼाणायो वियो आहे जॾहिं त अगवा थियलनि जो अंग वधी सत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लकी गुलाम शामी दाइम मलिक थाणे जी हद मां ॻोठाणो अगवा थियो आहे। ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे विया। लकी गुलाम शामा खबर है जिथे दाइम मलिक थाने जी हद में ॻोठाणो अगवा थी वियो आहे। ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। लकी गुलाम शामा खे अहम खबर ॾियूं पिया। दाइम मलिक थाने जी हद में ॻोठाणो अगवा थियो आहे। ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर खां। जी हिदायतुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी ॿुधाईंदो हलां त लकी गुलाम शाह दावती जे अंदर हिकु हफ़्ते खां वठी बदन में चोट चढ़ी वई आहे। उन ई हवाले सां लकी गुलाम शाह जे इलाइक़े दाइम मलिक थाणे जी हद मां सुबुह सवेर ॻोठाणो अगवा थी वियो आहे। उन ई हवाले सां ॻोठ बेजलो वासी नौजवान मुजाहिद सोहांदड़ो खे राति देर सां नामालूम हथियार बंद मुबैना तौर अगवा करे खणी विया आहिनि। जॾहिं त वात सख़्तु परेशान बनल आहिनि। वात दाइम मलिक थाणे ते पहुची करे इतला ॾिनो आहे ऐं जेके पुलिस ऐं वात हिन वक़्तु कचे जे इलाइक़े में आहिनि जिथे पहिरां पहिरें कचे में गुम कया विया आहिनि। जी ठीकु आहे हिदायतुल्लाह, मां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।